शागिर्द साथियों, हफ्तेवार प्रोग्राम में तहां सभिनी खे भली का। हिन प्रोग्राम जा ब मक़सद आहिनि। हिकिड़ो त हीउ त हिन प्रोग्राम जे वसीले आऊं सिंध जे समूरनि शागिर्द साथियुनि सां मुखातिब थियण थो चाहियां, उन्हनि सां हम कलाम थियण ऐं इन वसीले कुझु सिखण बि। ऐं ॿियो जेको हिन जो ख़ासि मक़सदु आहे सो त शागिर्द साथियुनि जा ज़हन तब्दील करणु, असांजे नए नसुल जे ज़हन जो रुख़ मटाइणु। ऐं इन कम जे लाइ मूं घणो ई सोचियो हिन प्रोग्राम शुरू करण खां पहिरीं, पर पोइ मूं इहो ॼातो त शागिर्दनि जा ज़हन तब्दील करण जे लाइ लतीफ़ ई सभ खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत सहारो थी सघे थो। उहो ई सबबु हो जो मूं लतीफ़ जो सहारो वरितो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे, कोशिश आहे, मुंहिंजो मिशन आहे त लतीफ़ जो आदर्शी इंसान सिंध खे ॾिजे। लतीफ़ जो ई मिसाली किरदारु बणिजी करे माण्हू पंहिंजी ॿोली, पंहिंजे वतन, पंहिंजी धरती सरती, उन जी तारीख़, तमदुन, तहज़ीब ऐं उन जे हुस्न सां मुहबत करे सघे थो, हिकु बाशऊर फ़र्द जी हैसियत में। सो शागिर्द साथियों, हिन प्रोग्राम जे वसीले असां सां ॻंढिजो, असां सां गॾु थियो त जीअं असां सभई गॾिजी समाज में इज्तिमाही तब्दीलीअ जा बुनियाद विझी सघूं। हिन प्रोग्राम खे प्रोमोट करियो, लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असां सां गॾिजो ऐं असांखे पाण सां मिलायो, ख़ासि तौर ते मुंहिंजा शागिर्द साथियो। हीअ हुई अॼु जी ॻाल्हि, बल्कि दिलि जी ॻाल्हि तव्हां ताईं पहुती हूंदी। हाणे अचो त लतीफ़ जे उन चूंड बैत ॾे हलूं था जेको असां हिन प्रोग्राम में तव्हांजे लाइ चूंड कई आहे। समियूं करे सींगार राव रिझाइण आयूं, जाम हथन में ॼार झूले झबीर विच में। शागिर्द साथियों, लतीफ़ हिन बैत में किंझर किनारे नूरी जाम तमाचीअ जे नींहं जो ज़िक्र कयो आहे। नूरी जाम तमाचीअ जो किस्सो तव्हां पढ़ियो हूंदो, पर हिते उन जो मुख़्तसर हिकिड़ो ई सीन तव्हांजे साम्हूं पेश कबो जेको हिन बैत सां सलाहियल आहे। जाम तमाचीअ जूं घर वारियूं जेके हुयूं से ज़ाहिर आहे त बादशाहनि जे घराणनि मां हुयूं। उहे नसुली ऐं ख़ानदानी हुयूं ऐं उन्हनि खे पंहिंजे ख़ानदाननि ते फ़ख्र बि हो, गुरूर बि हो ऐं इन हिसाब सां हू पाण खे जाम तमाचीअ जे बराबरि ऐं उन जे लाइक़ु सम्झंदियूं हुयूं। पर पोइ जॾहिं नूरीअ जी निवड़त जाम तमाचीअ खे निवाए छॾियो ऐं हू मच्छी हाणी
मोहाणीअ ते मोहत थी पियो ऐं उन सां बि विहांउ कयां त इहा ॻाल्हि हुननि खे ॻरी वई। पोइ नेठि तमाची हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो ऐं चयाईं त उन ॾींहुं सभई सिंगार जी संवर जी तयारु थी अचो। पोइ उन ॾींहुं मूंखे जंहिं वधीक मोहियो ऐं उनखे पंहिंजी पटराणी बणाईंदुसि। पोइ उन ॾींहुं छा थियो, सभई जेके ख़ानदानी हुयूं उन्हनि वेस हिकिड़ा लाथा थे ॿिया पाता थे। हुननि 16 सिंगार थे कया। हुननि हर आइननि खे थकाए थे छॾियो। हर कंहिं चाहियो थे त आऊं ॿीअ खां वधीक ख़ूबसूरत थियां त जीअं राव खे रिझाए सघां ऐं पटराणी बणिजी पवां। ऐं ॿिए पासे मच्छनहाणी मोहाणी हुई, हिकिड़ी कंदरी। हुन जी उमिरि ई मच्छियुनि में गुज़री हुई, सो हुनखे इहे हार सिंगार ईंदा ई कोन हुआ। पोइ हुन सोचियो त आऊं छा करियां। पोइ हुन मोहाणी हिकिड़ी ॾाहप खां कमु वरितो। हुन सोचियो त छो न अॼु आऊं उहो ई वॻो पहिरियां, पंहिंजी उहा ई हालति करियां जंहिंमें पहिरियों भेरो मूंखे ॼाम तमाची ॾिठो हो ऐं मूं ते मोहत थी पियो हो। मुंहिंजो उहो ई अंदाज़ त ख़ूबसूरत हो उन्हनि सवे वेसनि वॻनि खां, जो उन्हनि में ई त हुन मूंखे पंहिंजो कयो हो। सो पोइ मुक़ररु वक़्त ते जॾहिं सभु सिंगार जी संवार जी आयूं ऐं ॼाम तमाची हिकु हिकु ॾे ॾिठो ऐं पोइ आख़िर में जॾहिं नूरीअ ॾे निहार कयई त हू हिकु भेरो ॿीहर नए सिर नींहं में निहोड़जी वियो। छाकाणि जो हुन ॾे निहार कंदे ई हुनखे उहो ई पहिरियों मंज़र यादि अची वियो जंहिंमें हुन पहिरियों भेरो हुनखे ॾिठो ऐं उन सां प्यार जा बीज पाए छॾिया। सो नूरीअ जी इहा ॾाहप, नूरीअ जी न्याज़ निवड़त ऐं सादगी कमु अची वई हुई। लतीफ़ इन ई मंज़र खे बयानु कंदे चवे थो, समियूं करे सिंगार राव रिझाइण आहीं, ॼाम हथनि में ॼाण झुले झबेरनि विच। हू त सिंगार करे आयूं हुयूं पर ॼाम मच्छी हाणे मोहाणीअ ॾे हलियो वियो। शागिर्द साथियो, इहा हिन जी ज़ाहिरी माना आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत आहे। इंसानी जज़्बनि सां भरपूर ऐं ॾाहप ऐं दानाई सां भरपूर। पर इन में हिकिड़ो पैगाम इहो बि आहे त शागिर्द साथियो, पंहिंजे मक़सद खे हासिल करण जे लाइ गुरूर, हठ, तकबुर ऐं ज़ाहिरी हुस्न कमु नाहे अचणो। उन जे लाइ कमु अचणी आहे त नूरी वारी न्याज़ निवड़त, उन जी ॾाहप, उन जी दानाई। असांखे उमेद आहे शागिर्द साथियो त तव्हांखे ही पैगाम पसंदि आयो हूंदो। ज़रूरु पंहिंजे हीअं सां हंडाईंदव ऐं पंहिंजे अमलनि में लागू कंदव पंहिंजा मक़सद पाइण जे लाइ। हाणे अचो त हिन प्रोग्राम में कुझु शागिर्द साथियनि बैत मोकिलिया आहिनि, उहे ॿुधो। पढ़ियो था पढ़न करन कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़न जीअं वर्क विराइन वितरा। प्रिया सिंधे पार जी मिड़ी मिठाई, कान्हे कढ़ाई चखीअ जे चेत करे। अवां बैत ॿुधा, यकीनन अव्हांखे वणिया हूंदा।
अहां भी पंहिंजे आवाज़ में बैत रिकॉर्ड करे असांखे मोकिलियो त असां हिन प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदासीं। असांजे हिन प्रोग्राम खे जेकॾहिं पसंदि अचे त लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो ऐं चैनल जेकॾहिं अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त लतीफ़ जो प्रोग्राम आहे उन जो पैगाम प्रोमोट करण जे लाइ, असांजी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करियो। सदाईं जे लाइ जीअं लतीफ़।